अॼो के वीडियो में ॻाल्हि कंदासीं पाप नगर ड्रामा सीरियल जे बारे में, जेको हिन वक़्तु सिंध में तमामु घणो मक़बूल पियो थिए। ऐं पाप नगर ड्रामा सीरियल में उहे साॻई अदाकार आहिनि जेकी पत्थर दुनिया ड्रामा में हुआ, ऐं उहे टोटली अदाकार जेको आहे सो पाप नगर ड्रामा सीरियल में आहिनि। उन में बालाज खान जेको वॾेरो आहे पाप नगर ड्रामा सीरियल में, उन जो हिकु वॾो बहितरीन रोल आहे इन में। ऐं पाप नगर ड्रामा सीरियल फिर जेको आहे सो इन बालाज खान वॾेरे जे जेको आहे सो इर्द गिर्द थो। ऐं पाप नगर जा खोड़ सारा किस्तूं बि हली चुकियूं आहिनि, लेकिन पाप नगर ड्रामा सीरियल हिन वक़्तु सिंध में तमामु घणो मक़बूल पियो थिए। इन जे करे मक़बूल पियो थिए इहो पाप नगर ड्रामा सीरियल हिकु बहितरीनु ड्रामो करे रिलीज़ कयो वियो आहे। ऐं इन में उहे जेको आहे सो अदाकार साॻई इन में जेको आहे खयां विया आहिनि जेकी पत्थर दुनिया ड्रामा सीरियल में हुया। पत्थर दुनिया तव्हांखे ख़बर आहे त सिंध में तमामु घणो मक़बूल थियो इहो पत्थर ड्रामा। ऐं पत्थर ड्रामा जेको आहे सो हिकु 600 खां 700 किस्तूं उन जूं जेको आहे सो सिंध में रिलीज़ थियूं, लेकिन अफ़सोस जी ॻाल्हि आहे जो पत्थर दुनिया ड्रामा सीरियल अध में ई जेको आहे सो बीह वियो। हालांकि न त अञा 200-300 किस्तूं जेको आहे सो पत्थर दुनिया जूं अञा हलणियूं हुयूं, लेकिन उहे ख़तमु थियूं कुझु मजबूरियुनि जे करे। पोइ उन खां सुत जी फ़ौरन बाद ई जेको आहे सो इहो पाप नगर ड्रामा सीरियल रिलीज़ कयो वियो। ऐं पाप नगर ड्रामा सीरियल बि सिंध जे तारीख़ में हिकु बहितरीनु ड्रामो आहे, जंहिंमें वॾेरो बालाज खान जेको आहे सो हिकु छोकिरीअ खे अगवा कराईंदो आहे ऐं इन ई नियत सां अगवा कराईंदो आहे त इन छोकिरीअ सां जीअं शादी कया मां। लेकिन बालाज खान वॾेरे जूं इहे ख़्वाहिशूं जेको आहे सो पूरियूं न थींदियूं आहिनि इन ड्रामा सीरियल में। ऐं इन में जेको आहे सो वॾेरे जे घर ते बि हमिलो थींदो आहे छोकिरीअ खे आज़ादु कराइण जे लाइ। ऐं इन में शदीद जेको आहे सो फायरिंग थींदी आहे, झेड़ो बि थींदो आहे। लेकिन इन ड्रामे खे जेको आहे सो हिकु बहितरीनु अंदाज़े सां रिलीज़ कयो वियो आहे। इन जा जेके बि अदाकार आहिनि इहे पुराणा ऐं मुंझियल अदाकार आहिनि। ऐं इन ड्रामे खे तमामु बहितरीनु अंदाज़ सां शूट बि कयो वियो आहे। ऐं हींअर जदीद जेको 2025 में तक़ाज़ा जेके पूरा करणा हूंदा आहिनि उहे तक़ाज़ाऊं बि पूरियूं करे जेको आहे सो इन ड्रामे खे रिलीज़ कयो वियो। इन में जेको आहे सो झेड़ो बि ॾसियो वियो आहे, इन में ॾुख प्यार ऐं जेको आहे सो उन में तकलीफ़ूं बि ॾसियूं वयूं इन पाप नगर ड्रामा सीरियल में। इन जे करे सिंधवासी तमामु घणो इन ड्रामे खे पसंदि बि कनि पिया ऐं तमामु घणो ॾिसंदड़ ड्रामो हिन वक़्तु सिंध में पाप नगर ड्रामो आहे। त वॾी महिरबानी, उमेदु आहे त नंढो वीडियो पसंदि आयो हूंदो। वीडियो खे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो। वॾी महिरबानी।